सा तुझो शान वा हिन साई मुझो शान वा प्यारो पाकिस्तान वा ही सोनो पाकिस्तान। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वेलकम टू गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल कश्मीर कॉलोनी नंबर 1। हेड मास्टर सर इमाम बख्श उमरो ऐं सब्जेक्ट टीचर इनायतुल्लाह लाशरी जी तरफ़ां सभिनी प्यारनि शागिर्दनि खे ख़ुशि आमदीद। प्यारा ॿारो, अॼु असां क्लास मैट्रिक जो सब्जेक्ट पढ़ंदासीं फिज़िक्स, जंहिंजो टॉपिक आहे इम्पॉर्टेंस ऑफ फिज़िक्स इन अवर डेली लाइफ। असांजी रोज़ानी ज़िंदगी में फिज़िक्स जी अहमियत। प्यारा ॿारो, असांजे कननि ते अज़ान जो आवाज़ु लाउड स्पीकर वसीले पवंदो आहे। लाउड स्पीकर दरअसल फिज़िक्स जी इजाद आहे। उनखां अलावा असां जॾहिं नमाज़ लाइ वज़ू कयूं त उनजे लाइ नल ऐं नलका या कंहिं टैंकी खां पाणी हेठि अचे थो त इहे सभु इजादूं जेके आहिनि फिज़िक्स जूं आहिनि। उनखां अलावा जेकॾहिं असां सुबुह जो तयारु थी करे स्कूल ऑफिस बस या कंहिं कमकार सां हिकु शहर खां ॿिए शहर वेंदासीं त इहे सभु गाॾियुनि ते चढ़ंदासीं, जीअं मोटरसाइकिल, कार, बसूं या हवाई जहाज। इहे सभु जो सभु छा जो इजाद आहिनि? फिज़िक्स जो इजाद आहिनि। जॾहिं असां घर में मौजूदु हूंदा आहियूं, ऑफिस में, स्कूल में, त असांखे उते कुझु बिजली जूं इस्तेमाल जूं शयूं मिलंदियूं आहिनि। जीअं असां वटि बिजली जो पखो, बिजली जो बल्ब, फ्रिज आहे, टीवी आहे, रेफ्रिजरेटर आहे या जूसर आहे, ग्राइंडर आहे। इहे सभु जा सभु छा जी इजाद आहिनि? फिज़िक्स जूं। असां जॾहिं बीमार थींदा आहियूं त बीमारियुनि जी तशख़ीस जे लाइ फिज़िक्स जा कुझु क़ाइदा ऐं क़ानून बि इस्तेमालु थींदा आहिनि। गॾोगॾु फिज़िक्स जूं इजादूं बि इस्तेमालु थींदियूं आहिनि। फ़र्ज़ु कयो तव्हांजे पेट जे अंदरि का शइ मौजूदु आहे, उनजे लाइ असां फिज़िक्स जी अल्ट्रासाउंड वारो टेक्निक इस्तेमालु कंदासीं। या जेकॾहिं तव्हांजे जिस्म जो को हॾो भॼी थो पए त उनजे लाइ असां एक्सरेज़ इस्तेमालु कंदासीं। पूरे जिस्म जी स्कैन जे लाइ CT स्कैन इस्तेमालु कंदासीं। ब्लड प्रेशर ॾिसणु या मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे तशख़ीस करण जे लाइ मुख़्तलिफ़ औज़ार इस्तेमालु थियनि था जेके फिज़िक्स जे इजाद आहिनि। इहे सभु इजादूं जेकॾहिं असां ॻणणु वेहूं त इहे 100 हज़ारे आहिनि जेके फिज़िक्स जे इजाद आहिनि। असां सिर्फ़ु कुझु पढ़ंदासीं जेके मैट्रिक जे किताब जे अंदरि मौजूदु आहिनि। सभ खां पहिरियों असां अचूं था उन टॉपिक ॾांहुं, इम्पॉर्टेंस ऑफ फिज़िक्स इन अवर डेली लाइफ में। सभ खां पहिरियों पढ़ंदासीं इलेक्ट्रिकल अप्लायंसिस। प्यारा ॿारो, इलेक्ट्रिकल जो मतिलबु आहे बिजली, अप्लायंसिस जो मतिलबु आहे घर, ऑफिस, दुकान या स्कूल में इस्तेमालु थींदड़ शयूं। कहिड़ियूं शयूं? बिजली जूं, बिजली सां हलंदड़ शयूं। वी यूज़ सिवरल इलेक्ट्रिकल अप्लायंसिस इन अवर होम। असीं इस्तेमालु कयूं था मुख़्तलिफ़ बिजली जी सघ सां हलंदड़ शयूं इन अवर होम, पंहिंजे घर में, ऑफिस, दुकान में, शॉप, ऑफिस में, शॉप एंड स्कूल, दुकान में या स्कूल में। कहिड़ियूं कहिड़ियूं? फॉर एग्जांपल इलेक्ट्रिक फैन, इलेक्ट्रिक बल्ब, रेफ्रिजरेटर, जूसर ऐं ग्राइंडर। बिजली जो पखो, बिजली जो बल्ब, रेफ्रिजरेटर कंहिं शइ खे थधे करण जी मशीन, जूसर कंहिं शइ मां रस कढण जी मशीन, ग्राइंडर कंहिं शइ खे पीअण जी मशीन। उनखां अलावा असां वटि एयर कंडीशनर बि आहे, कंहिं बि हवा खे मुतबादिल करण जी मशीन। दे आर रन बाय इलेक्ट्रिक पावर और इलेक्ट्रिसिटी। चए थो इहे जेके शयूं मौजूदु आहिनि, इलेक्ट्रिक फैन, इलेक्ट्रिक बल्ब, रेफ्रिजरेटर, जूसर, ग्राइंडर, इहे सभु जो सभु इलेक्ट्रिसिटी सां हलंदियूं आहिनि। छा सां हलंदियूं आहिनि? बिजली जी सघ सां या बिजली सां। प्यारा ॿारो, उनखां बाद में असां वटि ॿियो टॉपिक आहे इंजन। इंजन छा आहे? वी यूज़ इंजन फॉर लॉन्ग एंड स्मॉल डिस्टेंसेस। चए थो असां इंजननि जो इस्तेमालु कंदा आहियूं वॾे या नंढे मुफ़ासिले जे लाइ। कहिड़ियूं कहिड़ियूं? मिसाल तौरु मोटरसाइकिल्स, बसिस, कार्स, रेलवे कैरेजिस, एरोप्लेन। मोटरसाइकिल माना मोटरसाइकिलूं, बसूं, कारूं, रेल, एरोप्लेन, हवाई जहाज। इंजन आर मैन्युफैक्चर्ड ऑन द प्रिंसिपल ऑफ थर्मोडायनामिक्स और हीट। चए थो इंजन जेके आहिनि इहे गर्मीअ जे कुझु क़ाइदनि खे इस्तेमालु करे ठाहियूं वियूं आहिनि। गर्मी जे कुझु क़ाइदनि खे इस्तेमालु करे ठाहियूं आहिनि या इन जे लाइ हिकिड़ी फिज़िक्स जी ब्रांच जेका आहे उहा इस्तेमालु कई विया आहिनि। जा कुझु क़ाइदा पढ़ी करे असां इंजन ठाहियूं आहिनि जंहिंखे असीं चवंदासीं थर्मोडायनामिक्स, यानी गर्मी वारी ताक़त सां। ही सभु जो सभु शयूं गर्मी जी ताक़त सां हलंदियूं आहिनि। प्यारा ॿारो, उनखां बाद में असांजो ॿियो टॉपिक आहे इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस। वी वॉच टीवी एंड लिसन रेडियो प्रोग्राम। असीं टीवी ॾिसंदा आहियूं या रेडियो जा प्रोग्राम ॿुधंदा आहियूं। यूज़ मोबाइल फ़ोन बि इस्तेमालु कंदा आहियूं। डिश एंटीना बि इस्तेमालु कंदा आहियूं। सैटेलाइट जेके असांजी ज़मीन खां ॿाहिरि मौजूदु आहिनि। आर मैन्युफैक्चर्ड ऑन द प्रिंसिपल ऑफ सॉलिड स्टेट फिज़िक्स। चए थो इहे सभु जेके इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस आहिनि इहे तयारु कयूं वियूं आहिनि फिज़िक्स जी हिकिड़ी शाख जे वसीले, जंहिंखे असीं चवंदासीं सख़्तु हालति, मादे जी सख़्तु हालति वारी फिज़िक्स जे। प्यारा ॿारो, टीवी, रेडियो, मोबाइल फ़ोन, डिश एंटीना, सैटेलाइट, इहे सभु जा सभु जेके आहिनि इन सभिनी खे असीं चवंदासीं इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस। उनखां अलावा असां वटि हिकिड़ी ॿी जेका ॿियो टॉपिक आहे उनखे असीं चवंदासीं लेज़र टेक्नोलॉजी, यानी फिज़िक्स लेज़र टेक्नोलॉजी बि ईजाद कई आहे। लेज़र टेक्नोलॉजी छा आहे? चए थो लेज़र टेक्नोलॉजी उहा टेक्नोलॉजी आहे जंहिंजी मदद सां असां केतिरा ई ॾुखिया कमु आसानी सां करे सघूं था। ख़ासि तौर ते
असां इन जे बारे में पढ़ंदासीं। दिस टेक्नोलॉजी इज़ वाइडली यूज़ड इन डिफेंस सिस्टम। इहा टेक्नोलॉजी बचाव खाते में इस्तेमालु थींदी आहे। कंहिं बि मुल्क खे पंहिंजे बचाव जे लाइ मुख़्तलिफ़ हरबा इस्तेमालु करणा पवंदा आहिनि। फ़र्ज़ु कयो तव्हां कंहिं फ़ौज जे अंदरि मौजूदु हो ऐं तव्हां जेकॾहिं फ़र्ज़ु कयो 40 जी तादाद में आहियो, 50 जी तादाद में आहियो ऐं अॻिते साम्हूं तव्हांजी तादाद में हज़ारे आहिनि ऐं तव्हांखे पोयां बैकअप त मिलियल आहे। फ़र्ज़ु कयो तव्हांजो फ़ज़ाई जहाज़ बि ॿेड़े में आहिनि ऐं उहो ॿेड़ो जेको आहे किथे समुंड में बीठल आहे, या तव्हांजा जेके डिफेंस सिस्टम में जेके बि तव्हांजा अटैक वारा औज़ार आहिनि उहे पोइते रखियल आहिनि। फ़र्ज़ु कयो तव्हांखे साम्हूं दुश्मन खे हिकिड़ो मिज़ाइल हणिणो आहे त छा कंदव? तव्हां उन खे हिकिड़ो लेज़र गाइडेड मिज़ाइल हणंदव। असां हॉलीवुड जे मूवियुनि में ॾिसंदासीं एतिरो दॿो हूंदो आहे जंहिंमां लेज़र वांगुरु लाइट निकिरंदी आहे, कंहिं शइ जे मथां पवंदी आहे। तव्हां उन ते लेज़र हणो, पोयां खां तव्हांजा जेके पोयां अटैक वारा हूंदा उहे मिज़ाइल छॾींदा। उन लेज़र जेको आहे उहा जेका लेज़र निकिरे थी उहा उन मिज़ाइल खे गाइड कंदी। हीअ मिज़ाइल जेको आहे उन खे गाइड कंदी, वञी उन निशाने ते लॻंदी जिते तव्हां उहो निशानो हणंदव। हॉलीवुड जे ख़ासि मूवियुनि में इन लेज़र जो इस्तेमालु ॾेखारियल आहे। उनखां अलावा इहे जेके मिज़ाइल आहिनि इहे लेज़र जी मदद सां, यानी इन्हनि खे गाइड केरु कंदो? लेज़र कंदो। उनखां अलावा इन्हनि मिज़ाइलनि जे अंदरि लेज़र लॻल हूंदी आहे जेका साम्हूं कुझु मीटरनि ताईं उहा छा कंदी आहे? उहा लॻंदी वेंदी आहे। जॾहिं का बि शइ हुनजे साम्हूं ईंदी आहे त उहा उन खां रिफ्लेक्ट थी वापसि मोट खाईंदी आहे। उन्हनि मिज़ाइलनि जे अंदरि बि लॻल हूंदी आहे। ख़ासि तौर ते कुझु औज़ार बि हूंदा आहिनि जंहिंमें लेज़र हूंदी आहे। पोयां खां मिज़ाइल मोकिलींदो, उन लेज़र जिते उहा लेज़र लॻी रही हूंदी उहो गाइड कंदो, उहा लेज़र उन खे गाइड कंदी, उहो मिज़ाइल वञी करे निशाने ते लॻंदो। उनखां अलावा कुझु मिज़ाइलनि जे अंदरि लेज़र लॻल आहे जेका कुझु मीटरनि ताईं, कुझु किलोमीटरनि ताईं उहा उनखे गाइड कंदी। जॾहिं उहा कंहिं शइ सां टकराईंदी त लेज़र हुतां खां ईअं मोट खाईंदो वापसि। प्यारा ॿारो, अहिड़े क़िस्म जा मिज़ाइल आसानी सां इस्तेमालु थियनि था वॾनि वॾनि जंगनि में। उनखां अलावा असां वटि आहे मेटलर्जी। मेटलर्जी जो मतिलबु आहे धातुगिरी। फ़र्ज़ु कयो कराची में हिकिड़ो वॾो जहाज़ आयो आहे, बेरी जहाज़ जेको सॼो लोह जो ठहियलु आहे। हाणे इन खे कीअं कटिजे? इन खे कटण जे लाइ असां छा इस्तेमालु कंदासीं? लेज़र इस्तेमालु कंदासीं। वॾा वॾा जहाज़ दीवार जेतिरा मोटा, उन्हनि खे हीअं हणो 2 हथ, हीअं हणो 4 भाङा, हीअं हणो 100 भाङा थी वेंदा। उनखां अलावा असां वटि मेटलर्जी जेका आहे उहा कंहिं धातु खे ॻारणु ऐं धातु खे गॾु करण जे लाइ बि इस्तेमालु थींदी आहे। उनखां अलावा असां वटि आहे मेडिकल साइंस। चए थो प्यारा ॿारो, मेडिकल साइंस में लेज़र टेक्नोलॉजी जो इस्तेमालु इलाही आहे। हाणे लेज़र टेक्नोलॉजी में इंसानी अखि जो जेको ऑपरेशन आहे उहो लेज़र वसीले कयो वेंदो आहे। गुर्दे, जिगर, फिफड़ में किथे बि कंहिं जाइ ते पथरी वग़ैरह मौजूदु आहे त उहो बि लेज़र जी मदद सां टोड़ी वेंदी आहे। उनखां पोइ नंढो हिकिड़ो पाइप हणी करे उतां खां चूसे करे उहो नंढा नंढा टुकड़ा कढिया वेंदा आहिनि। प्यारा ॿारो, उनखां अलावा एस्ट्रोनॉमी में बि इस्तेमालु थिए। अॼुकल्ह जो लेज़र एतिरियूं ताक़त वारा आहिनि त उहे आसमान ते उन्हनि जी रोशनी आसानी सां वञी सघे थी। कंहिं बि तारे ते इशारो करे तव्हां ॿुधाए सघो था त हीउ जेको आहे तारो आहे, हीउ चंड आहे, हीउ का ॿी ज़मीन आहे, उनजे बारे में। द रूट्स ऑफ लेज़र टेक्नोलॉजी इन एटॉमिक फिज़िक्स। लेज़र टेक्नोलॉजी जेका बुनियादु आहे उहा एटॉमिक फिज़िक्स खां वरितल आहे। यानी एटॉमिक फिज़िक्स सां जी मदद सां असां लेज़र टेक्नोलॉजी छा कई आहे? इजाद कई आहे। उनखां अलावा प्यारा ॿारो, आख़िरी जेको टॉपिक आहे यानी आख़िरी जेका इजाद आहे उहा आहे न्यूक्लियर एनर्जी जी। मनी कंट्रीज़ इंक्लूडिंग पाकिस्तान, केतिरे मुल्क गॾोगॾु पाकिस्तान यूज़ न्यूक्लियर एनर्जी टू प्रोड्यूस एटॉमिक बम एंड इलेक्ट्रिसिटी। चए थो केतिरे मुल्क गॾोगॾु पाकिस्तान न्यूक्लियाई तवानाई खे इस्तेमालु करे एटम बम बि ठाहिया आहिनि, गॾोगॾु छा ठाहिया आहिनि? बिजली बि ठाही आहे। हाणे बिजली छा आहे? चए थो न्यूक्लियर एनर्जी जेका आहे असां छा कंदा आहियूं? न्यूक्लियर एनर्जी जी मदद सां गर्मी हासिलु कंदा आहियूं। गर्मी हासिलु करे असां पाणी खे उॿारींदा आहियूं। पाणी मां जेका बाफ़ निकिरंदी आहे उन सां असांजा छा हलंदा आहिनि? वॾा वॾा बिजली खे ठाहिण वारा जनरेटर, जंहिंखे असां चवंदा आहियूं बिजली जा वॾा वॾा जनरेटर, जंहिंखे असीं टरबाइन चवंदा आहियूं। मसइलो न आहे टरबाइन खे हलाइण जे लाइ असांजो सिर्फ़ु मक़सदु इहो आहे त असां गर्मी हासिलु करे कंहिं बि पाणी खे छा कयूं? गरम कयूं। पोइ तव्हां उहा गैस सां बि गरम करे सघो था, कोयले सां बि करे सघो था, काठियुनि सां बि करे सघो था, न्यूक्लियर एनर्जी सां बि करे सघो था। उनखां अलावा प्यारा ॿारो, न्यूक्लियर एनर्जी जेका आहे, न्यूक्लियर एनर्जी इज़ द फील्ड ऑफ न्यूक्लियर फिज़िक्स। न्यूक्लियर एनर्जी जेका आहे इहो मैदान आहे कंहिंजो? न्यूक्लियर फिज़िक्स जो। प्यारा ॿारो, फिज़िक्स जी अहमियत असांजी रोज़ानी ज़िंदगी में तमामु वधीक आहे। फिज़िक्स जे हूंदे असांजी ज़िंदगी जेका आहे उहा तमामु आसान थी वई आहे। नो मैटर ॿियूं ब्रांचिस ऑफ साइंस बि आहिनि जंहिं असांजी ज़िंदगी आसान कई आहे, पर फिज़िक्स इंसाननि जी ज़िंदगी ते हिकु तमामु वॾो अहम हिसो वरितो आहे, तमामु वॾो अहम किरदारु अदा कयो आहे उनजी ज़िंदगी खे सुठो ठाहिण जे लाइ। प्यारा ॿारो, अॼु असां पढ़ी आयासीं इम्पोर्टेंस ऑफ फिज़िक्स इन डेली लाइफ।
जंहिंमें असीं इस्तेमालु कंदा आहियूं इलेक्ट्रिकल अप्लायंसिस, इंजिन्स, इलेक्ट्रॉनिक डिवाइसिस, न्यूक्लियर एनर्जी एंड लेज़र टेक्नोलॉजी। अॻे दफ़े असां हिकिड़ो नओं टॉपिक पढ़ंदासीं। तेसिताईं उस्ताद इनायतुल्लाह लाशरी खे ॾियो इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।